में मेड़ो बेड़ो हो जै राजी पीर जो मेड़ो लगो पांजा नौजवान हितां विया हुआ अहिड़ो मेड़ो हो मदीने में बुढ़ी मारण खपे अड़े नौजवान के अहले हदीस जो लेबल लगाए करे हाजी पीर जी पिड़ में वञे तो बुढ़ी मारण खपे जो जनाज़ो पढ़ण पर जायज़ नाहे ऐं जे मरी वियो पोइ उते मैदान जे अंदर तो अल्लाह पाक चयो आहे न शर्कल ज़ुल्मुन अज़ीम हर गिज़ा माफ़ किन करे बेगैरत इंसान के जंहिं मुंहिंजी गैरियत जे ख़िलाफ़ 5 रुपये की लालच मथे डूंगर मथे कोटड़ियूं पिया बनाए पंहिंजो ज़मीन वठे ऐं जे करे मुस्लमान हो तो सॼो पछम निकिरी पियो मारे लाइ करे 5 रुपये मथे पंहिंजो ईमान विकिणी पंहिंजो ज़मीनूं पिया विकिणो थिए जंहिंखे 5 रुपया मिले होॾा बंदर थी होॾा दौड़ना वञे उते कोटड़ियूं पिया उॾियाऊं शाहूकार तो थिए क़ौम जी अमानत लुटी मरे क़यामत कीन पुछाबो ज़मीन विकिणे तो किन तोखे पुछाबो तो सीधा आहिनि नाले चढ़ियल सारे मुल्क जी अमानत अलाह तोखे किन पुछंदो भला तो जो ईमान को तूं विकिणे तुंहिंजे भाउ जे तूं उन ते ज़ुल्म करे कम फिटाईं अरे उता ईमान असुल जेकी त मज़लूम मिस्कीन के खातो खारायो ऐं जदी में जे सरे मथा त पहिरियों आजा गुनाह अलाह माफ़ करे छॾींदो अरे ऐं वाटूं साफ़ रखो खुलियो रखो जमजा जा वाण मटे वञे ऐं इज़त सां रहो अरे माण्हू में खुलियो जो ॻाल्हि करियो पोइ बुखारे लाइ खाधो खारायो पोइ जॾहिं सारे ॻोठ जा माण्हू सुम्ही रहे त ऐं पूरो करे त लुगियूं ॿधी ॻोठ में निकिरी वञो घुराई अरे ॿुधी वञी मुस्लमान मर अरे सारा माण्हू जॾहिं सुम्ही रहे ત્યારે મુસલા વેચા અલ્લાહ વટા ધોળા ઘોરો આખી રાત જો રબ છેલે આસમાન માં થી ફકારો કરે તો તાએ કરજદાર કો કર્જ લાયા